नाज़रीन, हैदराबाद में समाजी तंजीम वॉइस ऑफ कोहिस्तान तरफां कशमोर, शिकारपुर, घोटकी ज़िलनि में अमन अमान की बहाली ऐं मक़बरनि की बाज़ियाबी लाइ एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। उन हवाले से पेश आहे अब्दुल रसूल चांडिया जी रिपोर्ट। नाज़रीन, कशमोर, जैकमाबाद, घोटकी ऐं शिकारपुर ज़िलनि में अमन अमान की सूरत हाल बेहतर न थियण ख़िलाफ़ समाजी तंजीम वॉइस ऑफ कोहिस्तान तरफां ओल्ड कैंपस खां रैली कढी हैदराबाद प्रेस क्लब वारो धरणो हुयो आहे, जंहिंमें सिविल सोसाइटी जा अॻुवाण शरीक थिया आहिनि। इन हवाले सां धरणे में शरीक असां मुख़्तलिफ़ मकतब फ़िक़्र सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। अॼोकी जेका रैली आहे उनजो मक़सदु इहो कंदकोट ऐं कशमोर में तव्हां ॾिसो पिया त काफ़ी महीननि खां वठी जेका लॉ एंड ऑर्डर सिचुएशन आहे, सिंध जी हिंदू बिरादरी तव्हां ॾिसो जेके कल्ह 3 माण्हू जेके आज़ादु थिया आहिनि, अञा बि हिकिड़ी प्रिया कुमारी आहे जेका 2 खां 2.5 सालनि खां वठी धाड़ेलनि जे कब्ज़े में आहे। असां सम्झूं था त असां आर्मी चीफ पाकिस्तान खां मुतालबो था कयूं, हीउ जेको ब्रिगेडियर हारिस साहब आहे जेको केयर टेकर में होम मिनिस्टर आहे, सॼी सिंध जी हिंदू बिरादरी जी नज़रूं जेके आहिनि उहे ब्रिगेडियर हारिस में आहिनि। हीअ रैली वॉइस ऑफ कोहिस्तान जे तरफ़ां रैली कढी वई आहे, जेके उत्तर सिंध में धाड़ेलनि जो राज हले पियो ऐं असांजे चाहे हिंदू हुजनि चाहे मुस्लमान भाउर हुजनि, उन्हनि जे ॿारनि खे उन्हनि खे अगवा कयो वियो आहे। असांजो मुतालबो हिन केयर टेकर गवर्नमेंट खां मुतालबो आहे त महिरबानी करे जेके बि मुग़वी अञा रहिजी विया आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे। जो कि रैली ख़ासि करे असां वॉइस ऑफ कोहिस्तान असांजी हिकिड़ी समाजी तंजीम आहे सिंध लेवल जी आहे, असां उन तरफ़ां जेको असांजो कशमोर कंदकोट में जेको ज़ुल्म थिए पियो उन जो तसलसल आहे, उते जो जेको धरणो आहे उन जो ई तसलसल आहे। असीं चाहियूं था त असांजी नियाणी प्रिया कुमारी उन सां इंसाफ़ कयो वञे, उनखे पंहिंजे घर मोटाए। असांजो सागर कुमार उहो बि अञा बाज़ाब न थियो आहे। असीं चऊं था त असांजी जेका नियाणी फातिमा सां जेको ज़ुल्म थियो उन सां बि इंसाफ़ नथो थिए। असांजी रैली जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त असांखे इंसाफ़ खपे। असांखे पुरमन तरीक़े सां हिते रहण ॾिनो वञे, कारोबार करणो वञे। पाकिस्तान जो हूअं ई माशी हालतूं हींअर ख़राबु आहिनि ऐं असांजी जेका कम्यूनिटी आहे कारोबारी कम्यूनिटी आहे प्योर, उहा न कंहिं सियासत में न कंहिं समाजी मसइलनि में। हाणे असांजा माण्हू, असांजा बच्चा, असांजा नंढा ॿार अॻुवा थींदा त असां हिते कहिड़े तरीक़े सां कमु करे सघंदासीं। असांजो मक़सदु अमन अमान आहे। सॼे सिंध जो असांजो वॾे में वॾो मुतालबो आहे सिंध में अमन अमान बहाल थिए। अमन बहाल थींदो, धंधो वधंदो, कारोबार वधंदो, सभिनी जे लाइ सुख जो साह पींदो। जेके नियाणी प्रिया कुमारी ऐं ॿिया जेके कशमोर कंदकोट खां धाड़ेलनि वटि जेके क़ैद आहिनि उन्हनि जे सिलसिले में जेको तव्हां ॾिसो पिया पूरी सिंध में पूरे हफ़्ते खां धरना लॻा पिया आहिनि, रोड बंदि लॻा पिया आहिनि। उन सिलसिले में इहे हैदराबाद शहर में तमामु हिकु वॾो एहतजाज धरणो जेको प्रेस क्लब जे अॻियां लॻो पियो आहे। जेके सिंध में अमन अमान जी हालतूं ख़राबु थियल आहिनि, रोज़ानो सिंध जे कंहिं न कंहिं कुंड कुड़छ मां ख़ासि करे असांजे उत्तर जेको असां 4 जेके ज़िला आहिनि, जीअं कशमोर आहे, सखर आहे, घोटकी आहे, इहे जेके मथियां लाड़काणो इन में जेको सो उते ख़ासि करे टारगेट करे हिंदू जेके वापारी उन्हनि खे अगवा कयो पियो वञे। उनखे असां उन अमल जी मज़मत कंदे ऐं उन्हनि मग़वी जेके आहिनि जेके धाड़ेलनि जे चंबे मन उन्हनि जे बाज़ियाबीअ जे लाइ हिते असीं जेको त पुरमन एहतजाज कयूं पिया। सरापा एहतजाज बणियल हिन सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि मुतालबो कयो आहे त ख़ासि करे जेका उत्तर सिंध वारा जेके ज़िला आहिनि उन्हनि में जेके मुग़वी आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते बाज़ियाब कराए अमन अमान जेका फ़िज़ा आहे उहा क़ाइमु कई वञे, यकीनन बहितर अमल थींदो। कैमरामैन एजाज़ खोसो सां गॾु अब्दुल रसूल चांडियो, मेहरान TV, हैदराबाद।